सोन सां ठहियल टॉयलेट चोरी कंदड़ जवाबदारनि ते 4 सालनि बाद फ़र्द ते जुल्म लागू कयो वियो। अॻूणो बरतानवी वज़ीर आज़म विंस्टन जी पैदाइशगाह मां अरिड़हं राति सोन सां ठहियल टॉयलेट चोरी कंदड़ 4 जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू कई वई आहे। $59,50,000 मालियत जो अमेरिका नाले इहो फनपारो अतालवी फनकार दौलतमंद माण्हुनि लाइ तंज़ तौरु ठाहियो हो। इहो टॉयलेट ऑक्सफोर्ड शहर जे वेझो बेलनिंघम पैलेस में हो, जंहिंखे सेप्टेंबर 2019 में चोरी कयो वियो हो। सूमर जे ॾींहुं क्राउन प्रोसिक्यूशन सर्विस हिकु बयान में चयो त इन्हनि माण्हुनि ख़िलाफ़ इल्ज़ामनि जी तस्दीक़ कई वई आहे। टॉयलेट चोरी जे इन वारदात बाद 7 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो हो, जॾहिं त चोरी कयल टॉयलेट अञा ताईं हथ त न अची सघियो आहे। पुलिस मूजिबि इहो टॉयलेट इमारत जे निकाल जे निज़ाम सां ॻंढियल हो। इन लाइ उन खे कढण बैदि 18वीं सदीअ जे इन खे इमारत खे तमामु घणो नुक़सानु पहुतो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।